जेको धरणे जो ऐलान कयो आहे जुमे ॾींहुं पोइ इहो नथा ॿुधाइनि त उनखां पोइ छा आहे पोइ हिकिड़ी अणखुट जदोजहद मूंखे तासुरु अचे पियो छाकाणि अॼु बि सफ़दर अब्बासी साहब ऐं हसनैन मिर्ज़ा जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई त उनखां पोइ जो शेड्यूल न आहे इन जो मतिलबु आहे ही वन टाइम धरणो लॻणु वञे पियो मञो त मञो ठीकु आहे न त पोइ सियासी जिदोजहद जारी रहंदी जिदोजहद जारी हाणे इहो जेको जिदोजहद हुजे थी इन सां पोइ मतिलबु अच्छा पोइ जेका थ्रेट आहे त असीं जॾहिं हल्फ़ खणणु ईंदा सिंध असेंबली वारा हाणे उहो ऐलान पीर साहब पगारे न कयो आहे उहो सफ़दर अब्बासी साहब ऐं हीअ कनि पिया आई एम श्योर पीर साहब जी उनखे हिमायत हासिल हूंदी दैट कैन बी अ सीरियस इशू पर उन ॾींहं ते रोड सॼा ब्लॉक करे छॾिबा ऐं पोइ लठबाज़ी हाणे अगरि त ही कॉन्स्टेंट हिकिड़ो रोडनि ते अचण वारी ॻाल्हि आहे ऐं हिन में जमात इस्लामी शामिलु थी वञे थी हिन में PTI शामिलु थी वञे थी त पोइ JUIF ऑफकोर्स शामिलु थी वञे थी त पोइ हीअ सभु जॾहिं गॾिजी सॼी अगरि रेगुलर बेसिस ते कुझु करणु शुरू थी विया त ज़ाहिर ही हिकिड़ो वॾो मथे में सूरु हूंदो पीपल्स पार्टी लाइ ऐं पीपल्स पार्टी जा जेके जज़्बात MQM लाइ हुआ उहो बि पाण ॿुधी त मतिलबु शयूं इवन सूबे में जिथे हिकिड़ी एब्सोल्यूट मेजॉरिटी पीपल्स पार्टी की आहे हिते बि रोडनि ते मसइलो थिए पियो अगरि ही कंटिन्यूटी में कनि था अगरि 2-3 ॾींहंनि जी कावड़ कढी ऐं पोइ ज़ाहिर हिननि जे ख़िलाफ़ बि त क्रैक डाउन आहे मुर्तज़ा जतोई जे घर ते रेड पियो थिए हुते लाड़काणे में झेड़ो पियो हले इहे सभु शयूं थियनि पियूं त हाणे इहो बि त प्रेशर ईंदो न हीअ काउंटर प्रेशर एडमिनिस्ट्रेशन विझे पई जेतोणीकि चए पियो निगरान हुकूमत आहे पर हाणे निगरान त हाणे ज़ाहिर इहे छा आहिनि वीचारा केतिरी निगरानी कंदा सो हिकिड़ी सिचुएशन हिते बि क्रिएट थिए पई लेकिन अञा हिनजो हिकिड़े धरणे सां हिकिड़े ॾींहं जे धरणे सां को मतिलबु हेवन्स आर नॉट गोइंग टू फॉल जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे त को आसमान कोन किरी पवंदो हिकिड़ो ॾींहुं आहे करे वठो पर अगरि हीउ मुस्तक़िल थियो त हीउ प्रॉब्लम थी वेंदो अच्छा पोइ जेका ॿोली हुई सफ़दर अब्बासी साहब जी बि ऐं हसनैन मिर्ज़ा जी बि उहा थोरी हुई त भई हू बिल्कुलु मुखातिबु हुआ इस्टाब्लिशमेंट खे त अगरि सिंध में ईअं थिए पियो त सिंध में हिकिड़ी इंतिहा पसंदी वधंदी हिकिड़ी यानी हू उहो ख़दशो ॾेखारीनि पिया त अगरि सिंध में ईअं ई माण्हुनि खे तव्हां महरूम रखियो शयुनि सां ऐं एतिरी पॉलिटिकल इंजीनियरिंग कई तव्हां त पोइ सिंध जो माण्हू बि जी नाराज़गी किथे ग़लति डगर ते न हली पए हाणे इहो हिकिड़ो मतिलबु मुफ़्त मशवरो GDA वारा ॾियनि पिया इस्टाब्लिशमेंट खे पर इस्टाब्लिशमेंट जी पंहिंजी अंडरस्टैंडिंग